ज़िला काउंसिल शहीद बेनज़ीराबाद जे मेंबर ऐं इंडस पब्लिक सोशल फोरम जे ज़िले जनरल सेक्रेटरी नवीद वलीद कीरो खे संदसि सियासी समाजी ख़िदमतुनि एवज़ भेटा पेश करण लाइ सकंड प्रेस क्लब जे क़ाज़ी अलावराय मेमण ऑडिटोरियम हॉल में टाउन कमेटी सकंड जे चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह जी सदारत हेठि शानदार तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे शख़्सियतुनि शिरकत करे संदसि ख़िदमतुनि ते ॻाल्हायो, जिन में अली असगर रिंद, निसार अहमद खेड़ो, हुसैन बख्श कीरियो, मोहम्मद बचल कीरियो, सैयद एहसान अली शाह, शाहनवाज़ मांझोटो, अब्दुल रशीद कीरियो, शौकत हुसैन कीरियो, फिदा हुसैन कीरियो, काज़ी जावेद सनाई, फ़तह मोहम्मद मंगसी ऐं ॿिया शामिल हुआ। इन खां अॻु सकंड प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर रज़ा मोहम्मद साल आयल महिमाननि खे आॼाणू पेश कयो, जॾहिं त सकंड प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो तक़रीब भेटा बहितर नमूने हलाए महिमाननि खे मान ॾिनो। टाउन कमेटी चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह सदारती तक़रीर में चयो त कम ऐं किरदारु कॾहिं बि लिकंदो न आहे। असीं सम्झूं था त नवीद वली कीरियो उन्हनि किरदारनि मां आहे जंहिंखे हमेशह मुतहरिक ॾिठो वियो आहे। अहिड़ा किरदार समाज में राज़ रखिया वेंदा आहिनि। आख़िर में साहिब महफ़िल नवीद वली कीरियो ॻाल्हाईंदे चयो त मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां सकंड प्रेस क्लब जे दोस्तनि जो, जिन मूंखे मान ॾिनो ऐं लख लाइक़ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा जिन मुंहिंजी ख़ुशीअ में शिरकत कई। हिन चयो त मां अवां दोस्तनि समेत पंहिंजे बिरादरीअ खे पिणु यकीन थो ॾियारियां त ज़िले काउंसिल जो प्लेटफॉर्म हुजे या इंडस पब्लिक सोशल फोरम जो, मां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण जी कोशिशि कंदुसि। हिन इहो बि चयो त मां अॼु जेकी कुझु बि आहियां इहो सभु कुझु पंहिंजे बिरादरी जे सरदार ऐं मुंहिंजे छपर ऐं छांव सरदार अब्दुल सत्तार कीरो जी तरबियत ऐं सोबत जो नतीजो आहे। प्रोग्राम दौरान आयल महिमाननि पारां नवीद वलीद कीरो खे अजरकुनि, लुंगियुनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त ज़ाहिद हुसैन मेमण प्रोग्राम दौरान गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाया।